जुंगशाई में नाज़रीन के खबर दींदा हलूं। हुज़ूर अहमद बिरोही की रिपोर्ट मुताबिक पानी ते धाड़नि कारपोरेटिव फार्मिंग करप्शन ॾोहनि ऐं मेरठ की लताड़ खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी सॾ ते 19 ॾींहुं जुंगशाई में रेलवे स्टेशन का रैली कढी प्रेस क्लब अॻियां ज़ोरदार एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो, जंहिंजी अॻवानी क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी अॻवान यासिर जाखरो, ज़िलई सदर मुमताज़ शेखो, एजाज़ पलीजो, हाकिम बिरोही शौकत पलीजो, विक्यो मेरबर, साईं कुदरतुल्ला शफ़ी पलीजो, दानिश खासकेली ऐं ॿियनि कई। अॻवान ने खिताब कंदे चयो त ग्रीन पाकिस्तान के नाले में सिंध की लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़े जो मनसूबो तैयार कियो वियो आहे, जंहिं तहत मुख़्तलिफ़ कंपनियुनि ऐं इदारनि खे ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि त जीअं सिंधी माण्हुनि खे पंहिंजे धरतीअ तां बेदख़ल कयो वञे, जेको खुलियल सिंध दुश्मन अमल आहे। उन्हनि चयो त पीपल्स पार्टी की हुकूमत सिंध के पोइ ते धिके छॾियो आहे, ज़राअत के तबाह कियो वियो आहे ऐं पाणीअ ते धारा वधाया पिया वञनि। क़ौमी वसीला ऐं ज़मीनूं विकिरो करे मख़सूस धुरनि के हवाले किया पिया वञनि। सरकारी नौकरियों ऐं डिग्रियूं विकिरो कंदड़नि खे वज़ीरनि जी खुलियल सरपरस्ती हासिल आहे, जॾहिं त सरकारी ऑफिसन में करप्टे माफ़िया जो राज आहे। अॻवाननि वधीक चयो त सिंध जा माण्हू हाणे पीपल्स पार्टी या सिंध हुकूमत मां उम्मीदूं रखण बदिरां सिंधु दरिया ज़मीननि वसीलनि ऐं पंहिंजे हक़नि लाइ पाण जिदोजहद कनि। वक़्तु अची वियो आहे त सिंध जा माण्हू ख़ामोश रहण या ॿियनि जे उथण जो इंतज़ार करण बजाए पंहिंजो हिस्सो पूरो कनि ऐं ख़राब हुकुमरानीअ खिलाफ़ तहरीक में अॻिते वधनि।